अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां नौशिन भट्टी। नाज़रीन हिते तव्हांखे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त कंदकोट में 8 ॾींहं अॻु थियल नींगर समरत कुमार बाज़ाब थी वियो। नींगर की बाज़ियाबी बाद संदसि घर में ख़ुशी वारी लहर पैदा थी वई। नींगर जी अमर जो चवणु आहे त सॼे सिंध जी थोराइती ऐं पुट जी बाज़ियाबी सभिनि खे मुबारकियूं। समर जे वालिद अजीत कुमार जो चवणु हो त मीडिया जा थोराइता आहियूं जिन पुट जे अगवा वाक़े के भरपूर कवरेज ॾिनी। एसएसपी शिकारपुर अमजद शेख दावा कंदे चयो आहे त गढ़ी तंगो के कच्चे वारे इलाइक़े में धाड़नि सां मुक़ाबले बाद समरत के बाज़ियाब करायो वियो। पुलिस कुछ जवाबदारनि के गिरफ़्तार किया है। नींगर समरत के बंगवार बिराज जे गैंग अगवा किया हो। ज़रियत मौजूद मगरी नींगर समरत कुमार की बाज़ियाबी गुझे डील ज़रिए थी है। पुलिस धाड़नि खिलाफ़ ऑपरेशन करण बदिरां नींगर के डील तहत बाज़ियाब करायो। बे पासे कंदकोट के 3 ॿारनि की बाज़ियाबी पुलिस ला अञा ताईं भी चैलेंज बणियल है। मासूमनि जा घर भाती मायूसी जो शिकार बणियल आहिनि। 3 वरियनि जो मोहम्मद आज़म, 10 वरियनि जो वाजिब अली गोलो ऐं 2 वरियनि जी ॿारड़ी कौसर खोसे के पुलिस बाज़ियाब कराइण में मुकम्मल तौर नाकाम बणियल है। ॿारड़े मोहम्मद अज़ीम मेड़क के रिसालदार वारे इलाइक़े में 4 ॾींहं अॻु घर ॿाहिरां अगवा कयो वियो हो। 10 वरियनि जे वाजिब अली गोलो के बे सेक्शन थाणे जी हद में 1 हफ़्तो अॻु धाड़नि अगवा करे विया हुआ। मासूम नींगरी कौसर खोसे के 5 महीना अॻु कंदकोट इंडस हाईवे तां अमड़ नाज़िया खोसे समेत अगवा कयो वियो हो। पुलिस पारां ॿारड़नि के हथ करण लाइ के ख़ासि कोशिशूं न करण ते हिननि जे घरनि में सोग वारो माहौल है। ॿारड़नि समेत 14 ॼणा धाड़नि वटि आहिनि जिन जी बाज़ियाबी पुलिस लाइ इम्तिहान बणियल आहे।